जुडो में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरनि जो मेन रोड ब्लॉक करे सख़्त एहतिजाज, पाणी फ़राहम करण जो मुतालबो। जुडो जे शहरनि रोशन अली, मोहम्मद इमरान, गुलाम मोहम्मद ऐं ॿियनि वरी अंग में गॾिजी जुडो टाउन कमेटी जे वटि मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे सख़्त एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुननि चयो त गुज़िरियल 1 महीने खां असांजे इलाइक़े गुलाम हुसैन कॉलोनी में पीअण जो पाणी फ़राहम न पियो कयो वञे। सख़्त गर्मीअ में पाणी न हुजण सबबि रहवासी सख़्त अज़ाबनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। औरतूं मर्द पीरसन तोड़े नंढड़ा ॿार मुख़्तलिफ़ खणी सॼो ॾींहुं पाणी जी तलाश में धर धर भटकनि था, जे ते मजबूर आहिनि, परे परे खां पाणी भरे अचनि था। हुन चयो त असां दिहाड़ीदार मज़दूर आहियूं, असांजी 500 रुपया दिहाड़ी आहे, असां 3000 रुपयनि में पाणी जो टैंकर लाराए पाणी पैसनि एवज़ ख़रीद करे वापराइण ते मजबूर आहियूं। हुन चयो त पाणी न अचण जूं असां टाउन इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि तदारुक नथो थिए। हुन हालात अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पाणी फ़राहम करे परेशानी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची